अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा। दोस्तों, अॼोको हिन वीडियो जो जेको टॉपिक आहे उहो तव्हां थंबनेल ऐं टाइटल ते ॾिसी चुका आहियो। दोस्तों, हिन चैनल ते काफ़ी सारा वीडियो अपलोड थींदा, जंहिंमें सिंधी ड्रामनि जा अदाकार ऐं सिंधी फ़नकारनि जे नाले सां हिन सिंध जो मिसाल फ़नकार हुजे, ड्रामो, फिल्म, इन हवाले सां अपडेट मिलंदी रहंदी आहे। अगरि तव्हां हिन चैनल ते पहिरों चकर आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी जे बटण खे ज़रूरु ऑल ते क्लिक कंदा। दोस्तों, शमन अली मीराली सिंध जो मशहूरु फ़नकार आहे ऐं तव्हांजो बि ॿुधल ॾिठल हूंदो, जंहिंजो असुलु रहाइश शिकारपुर जो आहे ऐं हाणे हैदराबाद में हुन पंहिंजो जॻह वठी मुस्तक़बिल पतो उते ठाहियो आहे। शमन अली मीराली जो उस्ताद मोहम्मद उर्स चांडियो, जेको हिन फ़ानी दुनिया में हाणे नाहे रहियो। ऐं शमन अली मीराली खे ॻाइण जो शौक़ु थियो हो 13 सालनि खां 17 सालनि जी उमिरि में। संदसि ॻाइण में घणनि जो एतिराज़ु हो ऐं हुन सभी लीका लाताड़े पंहिंजे फ़न जो मुज़ाहिर जो मुस्तक़बिल ठाहियो हो, ऐं जंहिंजो उस्ताद तव्हांखे ॿुधाए चुको आहियां मोहम्मद उर्स चांडियो। ऐं शमन अली मीराली काफ़ी सारी ॿोलियुनि में कलाम ॻाए चुको आहे, जंहिंमें सिंधी, बलोची, सराइकी, पश्तो, उर्दू। ऐं शमन अली मीराली पाकिस्तान खां अलावा ॿियनि सारनि मुल्कनि में बि पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो करे चुको आहे, जीअं दुबई, इंग्लैंड, इंडोनेशिया ऐं ॿियनि सारनि मुल्कनि में बि पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो करे चुको आहे। ऐं दोस्तों, इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको हींअर ड्रामो हले पियो तकरार, इन हवाले सां तव्हांखे अपडेट मिलंदी रहंदी। इन जे करे ॿिया बि सिंधी ड्रामा KTN ते या सन TV ते ईंदा, उन्हनि जे हवाले सां अपडेट तव्हांखे मिलंदी रहंदी। त बराए महिरबानी चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी, अल्लाह हाफ़िज़। मिलंदासीं अॻे वीडियो ते। ख़ुदा हाफ़िज़।